नाज़रीन असीं मौजूद आहियूं नारो तालुके जे फारहड़ रोड ते जेको केतिरनि ई सालनि खां ज़बून हालत बणियल आहे। हिन रोड जे ख़राब हुजण जे करे हितां जो जेके मक़ामी ॻोठाणा आहिनि ऐं जेके सफ़र कंदा अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं, उहे केतिरनि तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। दादा ही जेको असां 15 मिंटनि जो सफ़र आहे, असां कलाक ॾेढ कलाक में सफ़र तय कयूं था। ही जेको नारे तालुके जो क़दीमी शहर आहे जंहिं रोड वञी रहियो आहे फारहड़ शहर, रोड खे 10-15 साल खनि थी विया आहिनि, मरम्मत कोन थी सघी आहे। ही रोड खे हंधा हंधा खॾा पइजी विया आहिनि। ही गाॾियुनि जो रोज़ पंचर जो मामूल बणिजी वई आहे। असां ॾाढी मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं। ॾिसो गाॾियुनि जी हालत ॾिसो, पाण था ॾिसो था पिया, रिमूं ख़तमु थी वियूं आहिनि, हर शइ तबाह थी वियूं। हिन रोड में काई बि शइ कोन्हे, हलण जहिड़ो त मसइलो ई कोन्हे। अगरि कहिड़ो माण्हू बीमार थो थिए, हुनजो डिलीवरी मसइलो थिए या को बीमार थो थिए त उहो त माण्हू ई रस्ते में मरी वेंदो हिन झोंपनि में ई। सिंध सूबे जा जेके मिनिस्टर आहिनि असांजा, असांजे तालुके नारे जा जेके मिनिस्टर आहिनि, उन्हनि खे कयूं, वज़ीर आला खे असां अपील था कयूं त हिन जो नोटिस वठी रोडनि जो ऐं असांखे रोड ॾिना वञनि, मुंहिंजी महिरबानी। रोड खे जो आहे तक़रीबन 5-6 साल थी विया आहिनि ईअं टुटल भॻल आहे। 5 मिंटनि वारो पंधु मुने कलाक में अधु कलाक में लॻे थो। तक़रीबन गाॾियूं हर टाइम ते पंचर थियनि थियूं, उन्हनि जा पथर इहे ॿाहिरि निकिता पिया आहिनि, उखड़िया पिया आहिनि। मरीज़ जेके आहिनि तमामु तकलीफ़ में आहिनि। हितां असां चुंडगे जे खणी था वञूं त तमामु देरि सां मरीज़ जेसिताईं पुॼूं था तेसिताईं पूरो थी। बस वारनि MP MN खे त चयो आहे, उहो सदाईं चवंदा असां ठाराए ॾींदासीं, ख़बर न आहे पोइ वरी छाजे करे हितां त चई था वञनि, बात जी का ख़बर न आहे छो जे करे छो नथा, हुनजा बजट न आहे या बजट पाण खाई था वञनि। पियो आहे, गाॾियूं बि नथियूं हली सघनि ऐं पंधु बि असां मुश्किल सां था वञूं। हीअ मुसीबत आहे, रोड ख़राबु लॻो पियो आहे, कोई ठहिराइण वारो ई न आहे। 5 मिंटनि जी जाइ ते कलाक थो लॻे पियो आहे रस्ते में। वॾा खॾा खुॿा लॻा पिया आहिनि, कोई ठाहिण वारो न आहे। हा जी नाज़रीन, अवां हितां जे रहवासियुनि ऐं हिन रोड ते सफ़र कंदड़ माण्हुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हुननि जो चवणु आहे त हिन रोड ख़राबु हुजण जे करे असां 15 मिंटनि जो जेको सफ़र आहे उहो 45 मिंटनि में सफ़र क्लियर था कयूं। हिन रोड खे जेको ख़राबु हुजण जे करे एक्सीडेंट रोज़ जो मामूल बणिजी विया आहिनि ऐं असां वस वारनि खे इहा घुर था कयूं असांखे रोड जी मरम्मत कराए ॾींदियूं जीअं असांजो अचणु वञणु आसानी सां थिए। कैमरामैन रबनास ख़ासि खेलीअ सां गॾु तालुब बंबरो, धरती TV नारो।